अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कोट लखपत जो कैदी भाङो ॿियो, जेल डायरी। लेखक रसूल बख्श पलीजो। किस्त 63, 29/1983 ईस्वी, जुमू 2 बजा 2 पहर। वेंझी अची वेठो आहियां, सॼो ॾींहुं बर्बादु थी वियो। अॼोकी सुबुह जो हिकिड़ो बुज़ुर्ग अची वेठो त कलाकनि जा कलाक न ॻाल्हि खुटे न वञे। ख़ुदा ख़ुदा करे उहो वियो त मथां ॿियो आयो, अड़िजी वियासीं। उहो उथियो आहे त लाउड स्पीकरनि जी लड़ाई चालू थी वई आहे। निड़ीअ खां था फाटनि रांभाड़ करियो। मौलाना रूमीअ शायदि अहिड़नि वाइज़नि जो ज़िक्र कयो आहे पंहिंजी हिकायतुनि में। टियों ॾींहुं सिंध में मोरे, ठटे, सकरंड, सखर, दादू, हैदराबाद, हालन, सईदाबाद, पंजमोरी ऐं टंडो आदम में मुज़ाहिरा थिया ऐं गिरफ़्तारियूं कयूं वयूं। डिगड़ीअ में लाठीचार्ज थी। मीरपुर बठोरे में पुलिस ते माण्हुनि पथरबाज़ी कई ऐं हड़ताल कई। टंडो जाम जूं हासिलूं ख़ाली करायूं वयूं। मेघो फ़क़ीर में जुलूस कढियो वियो, लाठीचार्ज थी। नसीराबाद में जुलूस कढियो वियो। सरकारी इमारतुनि ते पथरबाज़ी कई वई। टेलीफोन एक्सचेंज खे बाहि ॾिनी वई ऐं ॻोड़ा आणींदड़ गैस इस्तेमालु थी। कल्ह जे बारे में BBC ॿुधायो त 20 हंधनि ते मुज़ाहिरा थिया। पुलिस माण्हुनि खे प्रेस क्लब में अची मुज़ाहिरनि वग़ैरह जूं ख़बरूं ॾियण खां रोके थी। उन लाइ हिन प्रेस क्लबुनि ते पहिरो बीहारे छॾियो आहे। जेको थो ख़बरूं ॾियणु अचे उनखे ॿधनि था। प्रेस सेंसरशिप जो उहो नओं बेहयाई वारो तरीक़ो ईजाद कयो अथनि। कल्ह हिते हिकिड़ी माईअ पाण खे गिरफ़्तारीअ लाइ पेश कयो। कल्ह बिज़न जे पाण खे गिरफ़्तार करायो। साणसि गॾु हिकिड़े अवामी तहरीक जे जवान बि गिरफ़्तारी कराई। सुभाणे वकील जुलूस कढंदा। नबी अहमद वारा मज़दूरनि में तकरीरूं कनि पिया कराचीअ में। कल्ह हिते मज़दूर किसान पार्टीअ वारनि जुलूस कढियो ऐं मथसि लाठीबाज़ी थी। गिरफ़्तारियूं बि थियूं। मीर अली अहमद टालपुर जमहूरी जिदोजहद हलाइण वारनि ख़िलाफ़ु ज़हरीली तकरीर कई आहे। संदसि लहजो वसण खां ॿाहिरि आहे। संदसि आख़िरी तकरीर जेका मूं ऐं फाज़िल ॿुधी हुई, तंहिंजा लफ़्ज़ हुआ, मीर अली अहमद कॾहिं बि मार्शल जी हिमायत न कई आहे ऐं इनशाला हाणे बि न कंदो। महीने खां पोइ मार्शल जा वज़ीर थिया। वाइतबर या उल अबसार, ऐं अखियुनि वारा इबरत हासिल करियो। शल ख़ुदा घटि में घटि जमहूरियत ऐं इनक़िलाब जी समूरनि कूड़नि सचनि दावेदारनि जी आक़िबत मोचारी करे अहिड़नि हालनि खां पनाह में रखे। आमीन। अॼु लाहौर जी नवाए वक़्त जूं कुझु सुर्ख़ियूं आहिनि। रूस कोरिया जो मुसाफ़िर हवाई जहाज़ मारे किराए विधो। 949 माण्हू मरी विया। तशदुद ऐं तोड़ फोड़ सां हालतूं ख़राब थी वेंदियूं। सियासी बहरान सम्झाइण सां हल थी सघे थो। जमहूरियत जी बहालीअ जी जिदोजहद जो सिंधु देश सां को बि वास्तो कोन्हे। तालिबुल मौला। अमरीका लिबनान में फासी पियो थो ॾिसिजे। फ्रांस बि अमरीका वांगुरु पंहिंजो तयारा बरदार जहाज़ आणे लिबनान जे किनारे जे वेझो बीहारियो आहे। दरोज़नि ऐं शीयनि जे थोरड़नि मुठ जेतिरनि गोरीलनि सां विढ़ण लाइ उहे आलमी ताक़तूं मैदान में अचणु ज़रूरी थियूं सम्झनि। अॼोकिन अख़बारुनि में उन्हनि शहरनि जा नाला ॾिनल आहिनि जंहिंजे भरिसां चनाब जो ॿोॾि जो पाणी लंघी रहियो आहे। उन्हनि में 2 नाला आहिनि, ठठा कुरेशां, ठठा सियालां। असां मां केतिरा मौक़िक़ दुनिया में नीरे आसमान हेठि पंहिंजी हर शइ, हर ॻाल्हि ऐं हर माण्हूअ जो बुण बुनियादु अरब सॻोरे या घटि में घटि ईरान सॻोरे मंझां साबित करण लाइ बेचैन आहे। उन करे ठटे जो मतिलबु ठह वरितो वियो। हालांकि ठठा पंजाब में दर्जन खनि आहिनि ऐं केतिरा कनि माण्हुनि या कबीलनि ॾांहुं मनसूब आहिनि। ज़ाहिरी तरह उन जी साफ़ माना आहे फलाणनि जो ठठ या नगर या बनी या शहर। ठठ मटाए ठाकुरो वारी सिट में ठठ फिरी गिरी उन माना में कतब आंदल आहे। 3/9/1983 ईस्वी, सुबुह 7:15। अॼु सुबुह जो 5 बजे उथी चकर ॾिनुमि। राति BBC ॿुधायो त सिंध में जिदोजहद आहिस्ते आहिस्ते माठी थी रही आहे। चयोसूं वरी ॿिए भरे लाहिनि चाढ़ियुनि ऐं वरनि वकड़नि वारी जिदोजहद चइबो ई उनखे आहे। माण्हुनि वांगुरु तहरीकूं बि कॾहिं भरीअ में कॾहिं भाकुर में। सुबुह जो वॉइस ऑफ अमेरिका ॿुधायो त पने आकिल, कशमोर, उबावड़े ऐं ॿियनि हंधनि ते पुलिस सां झड़पूं ऐं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि। अकबर बुगटीअ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। BBC ॿुधायो त 2 फ़ौजी बारबरदारीअ जूं ख़ासि ट्रकूं साड़ियूं वयूं आहिनि। अकबर बुगटीअ गिरफ़्तारीअ खां पोइ चयो आहे त सिंध ऐं बलोचिस्तान जो मुक़दर हिकिड़ो ई आहे। ग़ुलाम मुस्तफ़ा शाह सूबाई काउंसिल जे मेंबरनि खे चयो आहे त एहतिजाजी तौरु काउंसिल तां इस्तीफ़ा
ॾियनि। दादूअ जो हिकिड़ो पुलिस वारो वर्दीअ समेत थाणे ते वियो ऐं चयाईं, मूं बेगम भुटे जी अपील ॿुधी पाण खे गिरफ़्तार कराइण जो फ़ैसिलो कयो आहे, मूंखे गिरफ़्तार करियो। हिननि गिरफ़्तार कोन कयसि त चयाईं त मूंखे गिरफ़्तार न कंदा त आउं बुख हड़ताल कंदुसि। ॾखिण कोरिया जे जहाज़ बाबति अमेरिका जो निचकारो पियो पवे। रूस जो चवणु आहे त उहो जहाज़ 2 कलाक रूसी इलाइक़े अंदरि जासूसी उॾामूं करे रहियो हो। असांजी ॻाल्हि ॿुधण खां इनकारी हो, सो असां चिता तौरु कुझु फायर कया, पोइ अलाए केॾांहुं हलियो। असांखे कलमे सां एतिरी ख़बर आहे। मुसाफ़िर जहाज़नि जे आड़ में जासूसी करणु साम्राज्य जो पुराणो गुंडागर्दीअ वारो धंधो पे रहियो आहे। हींअर त ख़ासि करे जनीवा में थींदड़ हथियारनि घटाइण जी ॻाल्हि में वधीक हथरादू घोटाले पैदा करण जी ख़ासि ज़रूरत आहे। पंजाब ऐं आसाम में CIA वारे इंदिरा ख़िलाफ़ तहरीक फ़िलहालु भायां त ठुश थी रही आहे। प्रोग्राम हो त गोड़ शोर कजे त जीअं पाकिस्तान जी जमहूरी जिदोजहद ॾांहुं कंहिंजो ध्यानु न वञे, पर किसो घणो हलियो कोन वीचारनि जो। 3 ॾींहुं 1 9 जे बारे में अमुन ॿुधाए थी त लाहौर, कराची, मीरपुर बठोरे, नंदड़ी शहर, फैज़गंज, पने आखिल ऐं कश्मीर में जुलूस कढिया विया ऐं लठबाज़ी ऐं ॻोढ़ा गैस इस्तेमालु कई वई। उॿावड़े में शागिर्दियाणियूं बि जुलूस में शरीक हुयूं। पने आकिल, खैरपुर, डोकरी, शहदादपुर, सकरंड, हैदराबाद, डेरा गाज़ी खान, खिपरे, हालन, शिकारपुर, सखर, ठठे, कोयटा, कराची, नदो शहर, फैज़गंज, बदीन, रानीपुर, उॿावड़े, डहरकी, ठरी मीरवा, मीरपुर बठोरे, झोक शरीफ़, कश्मीर में माण्हुनि पाण खे गिरफ़्तार करायो ऐं जुलूस कढिया। दादू जेल में बि सियासी कैदियुनि बुख हड़ताल ऐं हंगामा राई कई। कनहदनि ते सिंधी हारी कमेटी गिरफ़्तारियूं पेश कयूं। सिंधी हारी कमेटी, सिंधी हारी तहरीक। अवामी तहरीक दस्तूर मूजिबि गिरफ़्तारियूं पेश करे रही आहे। ठठे में अवामी तहरीक मुज़ाहिरो कयो आहे। अॼु जे अख़बारुनि में काल्ह जे बारे में निहायत मुख़्तसिर ख़बरूं आहिनि। शायदि हाकिमनि जो हुकुम आहे। नवाए वक़्तु फ़क़ति लाहौर, कराची, सरगोदा, लाड़काणे, मुल्तान, सखर, खैरपुर ऐं हैदराबाद में गिरफ़्तारियुनि जी ॻाल्हि लिखी आहे। कराचीअ में अनवर सूमरे जी अवामी तहरीक तरफ़ां गिरफ़्तारी ॾियण ऐं तक़रीर करण जी ॻाल्हि कई वई आहे। पाकपतन जी म्यूनिसिपल कमेटीअ जे 2 काउंसलरनि हिकु लिखियल बयान में सिंध MRD जे कारकुननि ते थियण वारे तशदुद ऐं क़ैद ऐं सज़ाउनि जी शदीद मज़मत कई ऐं एहतजाजी तौरु इस्तीफ़ा ॾींदे MRD जी हिमायत जो ऐलान कयो आहे। बनू, कोयटा, सकरंड, कंडियारो, खैरपुर, नातनशाह, मेहड़, पडीदन, ठठे, सिजावल ऐं जातीअ में जुलूस निकिता ऐं गिरफ़्तारियूं पेश कयूं वयूं। मेहड़ में मायुनि जुलूस कढण वारनि खे गुलनि जा हार पाराया। परवेज़ सालिह अख़बारुनि ऐं BBC लाइ चयो आहे त उहे हुकूमत जी तरफ़दारी करे सही ख़बरूं नथियूं ॾियनि। हिन चयो त जॾहिं खां BBC ऐं मग़रबी अख़बारुनि खे ख़बर पई आहे त सिंध में सिविल नाफ़रमानीअ जी तहरीक जी अॻुवाणी नौजवान इनक़लाबी कारकुननि जे हथ में आहे, तॾहिं खां हिननि हिन तहरीक जूं ख़बरूं ॾियणु बंदि करे हुकूमत जे फ़ाइदे में प्रोपेगेंडा शुरू करे छॾी आहे। हाणे जेकॾहिं जुलूस जूं ख़बरूं न अचनि त मायूस थियणु न घुरिजे। अख़बारुनि खे सरकारी ऐं संदन नुमाइंदनि खे मक़ामी पुलिस ड्रेजारे छॾियो आहे। कोयटा में PPA जे हिकिड़े कारकुन कल्ह बिजलीअ जे खंभे ते चढ़ी जमहूरियत जा नारा लॻाया, पोइ हेठि अची पाण खे गिरफ़्तार करायई। खेनि ॾिसी हुजूम ताड़ियूं वॼायूं। अली अहमद टालपुर साहिबु वफ़ादारीअ जो हक़ वधीक अदा कंदे ॿियो जोशीलो बयानु ॾिनो आहे जमहूरी जिदोजहद जे ख़िलाफ़। 4:15 शाम ॿाहिरि मींहुं पियो पवे, सुबुह खां संबत में हो, हाणे वुठो आहे। राउ रशीद नादिया जे मुड़ुस जो अहवालु पियो पढ़े। अनवर चांहि पियो तयारु करे ऐं राति जी मानीअ लाइ तयारी करे। असगर विरांडे में सुतो पियो आहे। 3-4 ॾींहुं मुनू भाई ऐं ॿियनि केतिरनि पंजाबी आलिमनि, दानिश्वरनि ऐं अदीबनि सिंध जे अवाम सां साथ ॾियण जो ऐलान कयो ऐं उन्हनि ते थींदड़ ज़ुल्मनि ख़िलाफ़ु आवाज़ु बुलंद कयो। अॼु उन्हनि ख़िलाफ़ लेख आयो आहे। माई इंदिरा जेको ताज़ो पाकिस्तान जी जमहूरी तहरीक जी हिमायत में बयानु ॾिनो, उन बाबति जंग तरफ़ां हिकिड़े मुज़ाकिरे जो बंदोबस्तु कयो वियो। मुज़ाकिरे वारनि अजीब ॻाल्हियूं कयूं आहिनि। सॼी ॻाल्हि जो तत्व हो त सिंध में हिंदू रहनि था, इंदिरा उन्हनि खे इस्तेमालु करे पाकिस्तान ते हमिलो कंदी, उन करे सिविल हुकूमत बहाल कई वञे। 5 हिंदू या मुस्लमान हितां वेंदा त भारत 50,000 पंहिंजा माण्हू मंझंदि गॾे चवंदो त उहे सभु पाकिस्तान मां आयल मुहाजिर आहिनि। उहो बहानो करे या कश्मीर ते हमिलो कंदो या मुर्गो सिंध खे कटे पाण सां मिलाए छॾींदो। राति 9 बजा इजो हींअर BBC ॿुधी वेठा आहियूं।
उन जे चवण मूजिबि मोरे ऐं ग़ुलाम मुर्तज़ा जतोईअ जी अॻुवाणीअ मोरे में ग़ुलाम मुर्तज़ा जतोईअ जी अॻुवाणी हेठि जुलूस निकितो, जंहिंमें गोलेबाज़ीअ करे 2 पुलिस अफ़सर ऐं 3 सिपाही मुआ। हिकिड़ो आला पुलिस अफ़सर सख़्तु ज़ख़्मी थियो। कल्ह सखर तरफ़ पुलिस गोलेबाज़ीअ जे करे 17 माण्हू ज़ख़्मी थिया हुआ। होॾां ज़िया चयो आहे त सिंध में जेकी थिए पियो सा मामूली ॻाल्हि आहे। हाणे ॾिसिजे त अचण खां पोइ हिन पुलिस वारनि जे मौतनि खे बहानो बणाए सिंध में तशदुद चोट चाढ़े थो या ॿियूं के चालाकियूं थो करे। मुंहिंजे ख़्याल में हाणे साॻी सतह जी पुलिस तशदुद मां कमु शायदि न हले। होॾां BBC जे चवण मुताबिक़ लाहौर ऐं कराचीअ में वकीलनि जुलूस कढिया, ॿियनि हंधनि ते बि जलसा थिया वकीलनि जा। टे तरफ़ डॉक्टरनि फटकनि जे सज़ाउनि ख़िलाफ़ मुल्की तोड़े बैन अक़वामी सतह ते मुहिम शुरू कई आहे। सरकारी मुलाज़िमनि बाबति ॿुधण में आयो आहे त हिननि नवां स्केल रद्द करे ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधणु शुरू कयूं आहिनि। बाक़ी मज़दूर ऐं शागिर्द पोइते रहियल आहिनि। उहे आया त पोइ सरकार बहादुर जो टिबो चङीअ तरह कुटिबो। रुगो महीनो अॻु माण्हू उहो सोचे बि सघियो थे छा त 1 महीने अंदरि हालतुनि में एॾी तेज़ीअ सां हेॾी ज़बरदस्त उथल पुथल अची वेंदी। गच वक़्तु मूं ऐं राव रशीद पाण में उन ॻाल्हि ते ख़्यालनि जी ॾे वठु कई त हाणे छा थींदो हिन वाक़िए खां पोइ। छा जतोईअ जे पुट खे खून जे केस में फासाए सज़ा ॾियण जो डपु ॾेई जतोईअ खे ब्लैकमेल करण जी कोशिशि कंदा? छा उन में कामयाबु थींदा? जे हा त केतिरे क़दुरु? फ़ौज इस्तेमालु कंदा केतिरे क़दुरु? छा फ़ौज जे इस्तेमाल खां पोइ तहरीक मुकमल तरह दॿिजी वेंदी? उन जो रद्द अमल कहिड़ो थींदो? अमन में काल्ह बाबति हिननि शहरनि में बि तहरीक हलण जी ख़बर आहे। खिपरो, शिकारपुर, नयो जतोई, पनुआकिल, उबावड़ो, कशमोर, ठरी मीरवा, कोटड़ी, हाला, टंडो जाम, मोरो, डिगड़ी, शहदादपुर, टंडो आदम, ॻोठ कुंभदड़ो, लाड़काणू, बनू घोटकी, पिशावर, ठठो, कोयटा, नवां जतोई में औरतुनि बि जुलूस कढियो। अॼोकियुनि अख़बारुनि मां मालूम थियो त कालो के मोरे वारे जुलूस में बि औरतुनि जो वॾो तादादु हो। मालूम थियो त इस्माइल सोहू ऐं पत्थर सिंधी बि फ़िलहाल ख़ैरनि सां क़ैद आहिनि। चइबो त सिंध जे जेलनि में हींअर वॾो मेड़ो मतन हूंदो। उन इहा ॻाल्हि कंदे ऐं हिते जहिड़ो कांगन में चिब हिते जेके जेल वारा मिलण अचनि से वीचारा बि ज़रे घटि मुहिबे वतन ॻाल्हाइजे कंहिंसां सवाइ राव रशीद जे। कल्ह वकीलनि हिते जुलूस कढियो, पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कयाऊं। आबिद हुसैन मंटो, अफ़ज़ल हैदर ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस में मुंहिंजो ऐं अवामी तहरीक जो ज़िक्र हिननि लफ़्ज़नि सां कयो। रसूल बख्श पली जो गुज़िरियल 4 सालनि खां क़ैद आहे। संदसि जमायत अवामी तहरीक सिंध में जमहूरियत जी बहालीअ लाइ जिदोजहद करे रही आहे। खेसि हिकदमि आज़ादु कयो वञे। सिद्दीक़ खड़ल खे ॾिनल सख़्तु सज़ाउनि जो बि ज़िक्र कयाऊं। चयूं त सिंध ते अलहदगी पसंदीअ जा इल्ज़ाम सरकारी एजेंटनि जा बुहतान आहिनि। अॼोको जुलूस सिंध जे अवाम सां यकजहती ज़ाहिर करण लाइ हो। बदीन, अटक, पिशावर, हैदराबाद, सखर, लाहौर, मोरे में फ़ौज पहुची वई आहे। अमन कल्ह हिननि शहरनि में तहरीक जो इतलाउ ॾिनो आहे। टंडो आदम, ख़ैरपुर, बदीन, सांगड़, सकरंड, मोरो, शहदादपुर, ख़ैरपुर मीरस, खोड़ा, ठरी मीरवा, गंबट, लाड़काणू, लाहौर, फैसलाबाद, घोटकी, कराची, डिगड़ी, हाला, हैदराबाद, भिटशा, सईदाबाद, झोल, नऊं आबाद, पेरोमल, कंडियारी, खिपरो, खैबर, खंडो। सेप्टेंबर 3 तारीख़ जे नवाए वक़्त में सिंध जे हालतुनि बाबति हिकिड़ो डिघो लेख शाया थियो आहे। उन्हान आहे सिंध में हंगामे जा असुलु कारण। उन में हिकिड़ो कारण मेराण इंजीनियरिंग यूनिवर्सिटीअ जे हिकु शागिर्द जी शहादत खे बि शुमारु कयो वियो आहे। हिकिड़ो ॿियो कारण सिंध ग्रेजुएट एसोसिएशन ते विधल बंदिश बि ॼाणायो वियो आहे। अहिड़ो हिकिड़ो कारण बयानु कंदे हीअ ॻाल्हि बि लिखी वई आहे। सिंधी अवामी तहरीक एमआरडीअ में सिंध सतह ते एमआरडीअ जे ढांचे में सिंधी अवामी तहरीक खे बि शामिलु कयो वियो आहे, जंहिंजो लीडर रसूल बख्श पली जो अॼुकल्ह जेल में नज़रबंद आहे। इन तहरीक जो हिकिड़ो सरगर्म अॻवान फाज़िल राहू एमआरडी सिंध जो जॉइंट सेक्रेटरी आहे। अंदरूनी सिंध में एमआरडीअ खे मुनज़म करण में हिन अहम किरदारु अदा कयो आहे ऐं गिरफ़्तारियुनि जी मुहिम में सिंधी अवामी तहरीक जा कारकुन अॻियां आहिनि। ठठे ऐं बदीन में हिन तहरीक जा अहम असर आहिनि। 14 अगस्त खां अॻु बदीन में एमआरडीअ जो जुलूस बि सिंधी अवामी तहरीक ई कढियो हो। उनखे मेराज मोहम्मद ख़ान ख़िताबु कयो हो।
रसूल बख़्श पलीजो पहिरीं GM सैद जे ग्रुप में हो, चयो वञे थो त पोइ GM सैद सां संदसि नज़रियाती इख़्तिलाफ़ थी पिया, हू वॾेर की क़ौम परस्तीअ खां अलॻि थी वियो। हाणे पली जो ग्रुप MRD में भरपूर तरीक़े सां सरगर्म अमल आहे। 5/9/1983 ईस्वी अॼु वरी नज़र बलोच जी ड्यूटी लॻी आहे। 2-3 ॾींहं लापता थी वियो हो, अलाए कहिड़े न कुंज जे कुन में वञी हयो हुआंसि। अॼु हिकिड़े बंदि वार्ड जे कैदीअ सुप्रीडेंट जे मुंहं ते पेशाब सां भरियल लोटो हणी कढियो। खेसि फटका हणंदा, पर उहो सभु कुझु सहसाए जॾहिं हू बिना तंग थियनि था तॾहिं आख़िरी क़दम खणनि था। इंसान कप खां बि कोरो ऐं लोह खां ॾाढो इझो ईअं आहे। कुझु ॾींहं अॻु हिकिड़े नौजवान खे फांसी ॾिनऊं। कल्ह हिकिड़े 13 सालनि जे ॿार खे फटका हयाऊं। दहशत विहारणु चाहियूं पर वरंदुनि कुझु बि कोन। मोरे में 5 न 7 पुलिस जा माण्हू मुआ आहिनि, पर आम पुलिस वारा बि ग़रीबनि जा ॿार आहिनि। पेट गुज़र लाइ अचो हिन गंदे कम में पाण खे फासाईनि ऐं हिन निज़ाम जे इश्कंजे में फासी कुदा कम ऐं अवाम ख़िलाफ़ संगीन जुर्म कनि। वॾा ऑफिसर मज़नि सां पिया बंगलनि में अलोलियूं कनि। मुआ ॿिन्ही तरफ़नि ग़रीबनि जा ॿार। मुर्तज़ा जतोई उन बारे में ठीकु ठाक बयानु ॾिनो आहे। ग़ुलाम मुर्तज़ा जतोईअ जो टेप थियल बयानु काफ़ी जानदार आहे। अहिड़ियूं फलकूं भुटे जे जहिड़े थियनि हा त भुटे खे केरु मारे सघे हा। उन ॾींहंनि असांजा वॾेरा या जमात इस्लामी ऐं ॿियनि सिंध दुश्मननि खे गिराटड़ियूं विझो सिंध जे पोरियत अवाम ख़िलाफ़ कात कुहाड़ा खयो बीठा हुआ। अॼुकल्ह कुझु ॾींहंनि खां वठी बहरहाल भलो कमु पिया कनि। ख़ुदा साञा ॾियनि जो कामयाबीअ खां पोइ वरी साॻिया अॻूणा धंधा शुरू करे न बीह रहनि। जंहिं अवाम जे ज़ोर ते खेप खटिजे तंहिंजे वरी बि निड़ीअ ते लत रखी बीह न रहनि। हाणोकी आरामदी नज़रबंदी ऐं बयानबाज़ी ज़रिए हासिलु कयल नई मक़बूलियत खे शल अवाम जो साह कब्ज़ो करण जो परवानो करे कतब न आणण जी कोशिशि कजे, न त उन जा नतीजा सभिनी लाइ तबाहीअ वारा निकिरंदा। वरी बि टंगूं मंगा थी वेंदियूं वॾेर की सिविल डिक्टेटरशिप जूं ऐं वरी बि फ़ौजी डिक्टेटरशिप अची मुल्क खे ॻिथड़ खां वठंदी। चयो वञे थो त मोरे वारे जुलूस में औरतुनि जी क़यादत जतोई साहिब जी वालदा साहिबा करे रही हुई। ॿिन्ही माउ पुट खे सलाम। लाहौर जे हिकिड़े उर्दू रिसाले तख़लीक़ जो हिकिड़ो परचो वेठो पढ़ा। मशहूरु पंजाबी अदीब ऐं शाइर ऐं साबिक़ सेनेटर फ़ख्र ज़मां मोकिलियो आहे। ॿियनि रिसालनि सां गॾु हिकिड़ी जापानी नज़म ॾाढी वणियमि। हिकिड़ी महबूबा पंहिंजे महबूब खे ख़त लिखे थी। तोखे मोकिलियमि पिरी बहार जो पहिरियों गुल टिड़ियो त उन जे भिनल ख़ुशबू ॻाढ़ी लयारी जे पननि में लिकाए हिकिड़े नंढड़ीअ ॿेड़ीअ में रखी तोखे मोकिलियमि। जॾहिं उन्हारे जी मुंद जो पहिरियों पखी बांसनि जे ॿेले मां ॿाहिरि निकितो त उन जे नेरनि सिलेटी परनि ते पंहिंजे चपड़नि जी माखी सजाए तोखे मोकिलियमि। पनछण जो उदास तारो जॾहिं पहिरीं शाम जो चमकियो हो तॾहिं पंहिंजे आलियुनि अखियुनि जी लालाण उन तारे जे अखियुनि में रखी तोखे मोकिलियमि। सियारे जे ॿिनि परनि जो जॾहिं सिज छत जे वल मथां ॾकियो तॾहिं पंहिंजे बदन जी समूरी गरमाश सिज जे प्याले में रखी तोखे मोकिलियमि। राति लंदन मां आयल 7 जवाननि खे हवाई अॾे ते क़ैद कयो वियो आहे। बहरहाल वाइदे मूजिबि आया ऐं पाण गिरफ़्तार करायऊं। उहा वॾी ॻाल्हि आहे। अञा ॿिया अचण वारा आहिनि। ज़िया चयो आहे त जमहूरी तहरीक वारा पैसा वठी तहरीक पिया हलाइनि। चइबो त माण्हू ॾाढा के क़ाबिल कारोबारी आहिनि जो 500 रुपया वठियो अहिड़ा कम कनि जिन में साल क़ैद ऐं 10 फटकनि खां सवाइ 20,000 खां वठी 10 लख ॾंड जी सज़ा बि मिले थी। हॾऊं ॾेई हणाए त मालिक ॾियई मुजरा। ज़िया जी हाणे मत बि को जवाबु ॾींदी वञे, न त अहिड़ी भूख पाईअ जूं ॻाल्हियूं कोन करे हा। सिंध में का ॿेले खे बाहि लॻल थी ॾिसिजे। चरी कीअं चए वेरां वेर वधा। अमन हिननि शहरनि में काल तहरीक हलण जी ॻाल्हि कई आहे। ठरी मीरवा, कशमोर, राणीपुर, सेवण, दादू, मेरापुर, कंदकोट, जोक, सिजावल, जाती, हाला, मेहड़, मुल्तान, मुज़फ़रगढ़, कराची, पिशावर, जेकबाद, लाहौर, पनवाकिल, ॾहरकी, मीरपुर मातेलो, हैदराबाद कई हंधनि ते हड़तालूं थियूं, जुलूस निकिता, लाठी चार्जूं थियूं, रोड बंदि कया विया।
ठरीमीरवाह में पहिरीं हारियाणियुनि ऐं पोइ हारियुनि जुलूस कढियो। लठबाज़ी थी, ॻोढ़ा आणींदड़ गैस इस्तेमालु थी, माण्हुनि पुलिस खां लठियूं खसे वरितियूं, इंस्पेक्टर पुलिस ज़ख़्मी थी पियो। कंदकोट में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जुलूस कढियो। मेहड़ में ज़बरदस्त बारिश हूंदे माण्हुनि गिरफ़्तारियूं ॾिनियूं। पने आकिल में रेंजर्स घुराया विया। मीरपुर माथेले में अमरीकी झंडो साड़ियो वियो। अवामी तहरीक बि लॻी पई आहे। ज़िया चयो आहे त संदसि ॾिनल ढांचे मुताबिक़ अवाम चूंडूं मार्च 1985 ईस्वी खां घणो अॻु करायूं वेंदियूं। आम चूंडूं मार्च 1985 ईस्वी खां घणो अॻु करायूं वेंदियूं। हुन हिन जिदोजहद खे नंढड़ी पर ख़तरनाक हलचल कोठियो आहे ऐं उन लाइ गैर मुल्की क़ुवतनि भारत वग़ैरह खे ज़िम्मेवार ठहिरायो आहे। जमात इस्लामी सिंध फटकनि न हणण जो मुतालबो कयो आहे। नूरानी वारनि जी शायदि काल्ह मीटिंग हुई। फ़ैसिलो त अलाए कहिड़ो थियो। पागारे जी मरकज़ी कमेटी मथां 2 ॾींहं सख़्तु तनक़ीद कई। चयो वियो त MRD ऐं पागारे लीग जा मक़सद साॻिया आहिनि। लाड़ो उहो थिए ॾिनो त हुकूमत जी अखियूं पूरे हिमायत करणु बंदि कई वञे। बेगम मशरिक़ी वारनि बि MRD सां मिलण जो लाड़ो ॾेखारियो आहे। 6/9/1983 ईस्वी अॼु हिते औरतुनि जे तनज़ीमुनि ऐलान कयो आहे त हू जिदोजहद में हिसो वठंदियूं। होॾां सिंध में अवामी तहरीक जे बिरादर तनज़ीम सिंधियाणी तहरीक ऐलान कयो आहे त उहा बि सुभाणे 7 तारीख़ खां मैदान में ईंदी। ॾिसूं छा थियूं कनि। दाउन सां असां बि कोन घटायो हो। अमा मस ख़तु लिखियो आहे। लाड़ जे लहजे में लिखाए मोकिलियो अथसि। नेवात मुंहिंजा प्यारा पुट शाल ख़ुशि हुजी। तुंहिंजो ख़तु पहुतो। हिते मींहुं ख़ासि करे नेवात में घणा कोन पिया। मिड़े ई थोरो मुल्क साओ थियो आहे। गाह पठा जजा कोन थिया आहिनि। माण्हुनि वीचारनि जे तिरनि जी मुंद बि खरी वई आहे। अबा अलाह करे शल कामयाबु थिए। आज़ादु थी अची मूंखे लिखणु कोन अचे। ही निभागियूं धीअड़ियूं बि मूंखे अहिड़ो रूह रचंदो ख़तु कोन थियूं लिखियो ॾियनि। मूंखे त इलाही ॻाल्हियूं करणियूं आहिनि। जे लिखणु अचे त को दफ़्तर भरे मोकिलियईं। आउं त रुॻो इंतज़ार में आहियां त तूं कॾहिं थो अची। मुंहिंजे लाइ दुनिया जी वॾी में वॾी ख़ुशी उहा त तोखे तकिड़ो ॾिसां। हींअर बि ॻोठां आई आहियां हूर जे जाइ ते। चयमि छोरियुनि खां ख़तु लिखाए तोॾां रवाणियां। आयसि त छोरियूं ॿई सुतियूं पियूं आहिनि। मुसरत ऐं सूजी वीचारनि अज़ीमा खां खीर वठी चांहि काढ़े पियारियमि। चांहि ते हूर ऐं मुनी बि उथियूं। तेसीं अची विचियूं थियूं आहिनि। जुड़ालो ॾींहुं आहे। वाह थधो पियो लॻे। तो खोराक जो लिखियो आहे। झझियूं खोराकूं इलाही खोराकूं। घणो करे जेको बि माण्हू पहिरीं ईंदो तंहिं हथां मोकिलींदसि। आउं तोॾां अचण में घणो राज़ी आहियां। जे मूंखे गुल वठी ईंदो त दुआ कंदीसंसि। घणो करे गुल मूंखे वठी ईंदो। हेरो किन हालतुनि में गुल ते बि मॾालो थी पियो। पर पाण वञी मुनीअ वटि तरसियो आहे। उते हाई दोई कान्हे। बेसुरो आहे। आउं बि 2-3 ॾींहं चाक कोन हुयसि। पर गुल मूंसां इलाही कई। पाण वटि टिकाए जुदा जुदा स्पेशल डॉक्टरनि खे ॾेखारे मुंहिंजी दवा करायई। शाबास हुजेसि। छोरियुनि अची चिचिर मिचिर कई आहे। मुनी लिखे पई पर ध्यानु छोरियुनि जे गोड़ में हटियो वञेसि। सलाम मागई पचा रही कान थो छॾे। चवे थो रुपयो पूरो ख़र्ची ॾे। मूं 8 आना ॾिनसि नथो वठे। ॿार माइनि बताल करे छॾिया आहिनि। मुनी वरी मोहम्मद हसन सां मार्के में पूरी थी वई। अबा आउं तोखे रोज़ु ख़तु लिखां पर लिखियो नथी ॼाणा। यादि हर पल आहीं। राति ॾींहुं तोखे दुआ पई करियां त शल तूं अची वतन जे वणनि खे ॾिसीं। पर अबा तो जो हीर नालो आहे। जिते तूं हीर आहीं उतां किताब छपाऊं आहे। उन में तो वारी संगत जे नाले जी वॾी धाक थी आहे। मुल्कां मुल्क नालो पखिड़िजी वियो आहे। ऐं ॾाढी ख़ुशि थी आहियां कि उथिया त सही वधीक ख़ैरु। तोजी माउ। मुसरत ऐं सूरज बि ख़त लिखिया आहिनि। नसीम बि ख़तु लिखाए मोकिलियो आहे। कल्ह कन माण्हुनि काज़ी फज़ुल्ला खे ॻिथड़ खां वठी कार मां लाहे खांसि जीए भुटो जा नारा हणाया। अछी ॾाढ़ी अटो ख्वार उनखे चइबो आहे। हिन उमिरि में बि असां जन माण्हुनि खे छितो हवस नथो छॾे। मरण कंदीअ ते बि इक़्तिदार जी हॾी खपे।
चाहे कहिड़ी बि बेइज़तीअ सां मिले। हिकिड़ो वीचारो मोहतरम काज़ी फज़लुल्लाह कोन्हे, राज आहिनि रज़ाकार गदारनि जा, जेके हिक ॿिए सां उन जे चटाभेटीअ में खुथा नथे पुना त ही चए त आउं क़बूल पवां गदारीअ जे ड्यूटी सुप्रद थियण लाइ, ऐं हू चवे त आउं। जमात साम्राज्य बि चयो आहे त फटकनि जूं सज़ाऊं न ॾिनियूं वञनि। चइबो त उन्हनि खे बि महसूसु थियणु लॻो आहे त दाल में को काला आहिनि। रुगो हाकिमनि जे ज़ोर ते टॾनि मां कमु न हलंदो। हाणे ॿोली कुझु बदिलाइणी पवंदी। पीर साहिब पागारे बि साॻी ॻाल्हि करण जी ज़रूरत महसूसु कई आहे। महमूद भट्ट अवामी जमहूरी इताद जी मीटिंग भेरे मुंहिंजो इलाही आदुर्भाव कंदो हो, उहो ॿधिजी अची पाड़े में रहियो आहे। शइ शिकिल चए थो त कान खपे, बाक़ी अख़बार मोकिल। उहा अॼु खां मोकिलणु शुरू कई अथऊं। हाणोकी डिघी अणांगी वरन वकणनि ऐं लाइन चाढ़नि वारी जमहूरी जिदोजहद जी स्टेज ते ईंदड़ हफ़्तनि में अलाए कहिड़ा कहिड़ा मंज़र पेश थींदा। मुख़्तियारान काल्ह वॾियूं हिमतियूं ॾेखारे गिरफ़्तारी ॾिनी। हिकिड़ी बिल्डिंग ते चढ़ी, हिकिड़े कमरे में घिड़ी, दर दरियूं बंदि करे, पोइ बालकुनीअ में अची मेगाफोन ते हुजूम खे ख़िताब कयई। पुलिस दर भञण में नाकाम थी त हिक ॿिए ते चढ़ी अची बालकुनीअ मां खेसि लटकाए हेठि लाहे आया ऐं खेसि ख़ूब मारियाऊं कुटियाऊं। पुलिस ते पथरबाज़ी थी, पुलिस लठबाज़ी कई, मतिलबु त शुमत जो नकु वढियाई। पुलिस खे काफ़ी जख मारियाई ऐं अवाम खे चुरपुर में आंदाई।